इन्हनि खे ख़बर हुई त असांजो भाउ ग़लति क़दम खणंदो त असांजी जानियूं वेंदियूं। सब ॻाल्हि हिकु ॻाल्हि, मदीने वारे साईं सरकार या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी ख़िलाफ़ वर्दी कंदो त पोइ तव्हांजे घरनि में ओचिते क़यामत ईंदी। हिकु घर मां ॿ कंधारनि जा लाश खणण पुट सवली ॻाल्हि न आहे। इहो पुछ पंहिंजे पीउ ऐं माउ खां। तहां इश्कनि ऐं मोहबतनि जे चकरनि में, इहे फज़ूल ॻाल्हियुनि जे चकरनि में पंहिंजे अजब जहिड़ी ख़ुशियुनि खे तबाह ऐं बर्बाद था कयो। लानत आहे तव्हांजी शिकल ते जो एतिरो बि तव्हां पाण खे भलो नथा कयो जो तव्हांखे काथों ख़ूबसूरत हसीन घर वारनि जा रिश्ता अचनि। लानत अथव शक्ल में, बेहयाई जे कमनि खे फॉलो करे ऐं पंहिंजे घर वारनि जी इज़त जी धजिया उड़ायो ऐं उन्हनि जी ज़िंदगियुनि खे ख़राब कयो। लानत अथव शक्ल में, तव्हांखे इन्हनि जे लाइ पैदा कयो। अफ़सोस अफ़सोस, ओचिते क़यामतियूं ईअं ई ईंदियूं। बेगुनाह हिकिड़े लांतीर जी हरकत जी वजह सां ॿिनि कंधारनि नौजवाननि जा लाश घर में उन पहुचराया। कयो कयो, मां त पेरिस क्लब वारनि खे बि नथो मञियां। इहे हथ सां इहे था माराइनि पेरिस क्लब वारा जेके बयान वठनि था 2 रुपयनि जे करे, वरी उन्हनि जी हिफ़ाज़त करण जे लाइ उन्हनि में बि दम कोन्हे। ख़ैर तव्हां सां करे त इहा पेरिस क्लब थी, मां छा कयां? इहा अल्लाह जी लानत पई वसेव थी।